नौंदर में शामिल क्यों था। गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाने जी हद में जवाबदारनि नौजवान ते हमलो कयो आहे। नौजवान ज़ाहिद लाशारी के जवाबदारनि चाकू जा वार करे ज़ख्मी करे छॾियो, जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो। नौंदर मां ख़बर अवां करी पिया। गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाने जी हद में जवाबदारनि नौजवान ते हमलो करे खेसि ज़ख्मी करे छॾियो आहे। तफ़सील वठूं था नौंदर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खान। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहे नवां वटि? जी मेहताब, नौंदरो भरिसां गढ़ी खुदाबख्श थाणे जी हद रतोदर नौंदरो रोड ते जवाबदारनि नौजवान ज़ाहिद लाशारी मथां हमलो करे चाकुनि जा वार करे ज़ख्मी करे छॾियो आहे। ज़ख्मी नौजवान खे गढ़ी खुदाबख्श पुलिस नौंदरो अस्पताल पहुचायो। अस्पताल में मौजूद ज़ख्मी नौजवान ज़ाहिद लाशारी ॿुधायो त मदे जी वासी लाल बख्श बिरोही पंहिंजनि साथियुनि सां गॾिजी मूं मथां हमलो कयो, चाकुनि जा वार करे ॾहण बाज फरार थी वियो। जॾहिं त जवाबदार लाल बख्श बिरोही कुछ टाइम अॻु में मुंहिंजी घरवारीअ जी नौकरीअ लाइ मूंखां 8 लख रुपया कैश ऐं 3 लखनि जो चेक वरितो हुयो। हिन वक़्त ताईं मुंहिंजी घरवारीअ खे न त नौकरी मिली न ई पैसा मिलिया आहिनि। जॾहिं मां पैसनि वापसि करण जी घुर कई त हुन मूं मथां हमलो करे ॾिनो। जॾहिं त गढ़ी आसीने जी कोर्ट में हुन मूं मथां फ्रॉड जी हिकु पिटीशन पिणु दाख़िल कराई आहे। हुन वठ वारनि खां मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे मुंहिंजी ॾिनल रक़म मूंखे वापसि कराए ॾिनी वञे। जी मेहता। नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।